मेहर रिपोर्ट शान अली शेख पीपी अगवानी अगूणे ज़िले चेयरमैन अशरफ सोलंकी जो वेझो साथी अगूणो तालका नाज़िम अब्दुल वहीद कल्होड़ो रईस गुल फ़कीर सोलंकी पंहिंजी बिरादरी समेत पीपी खे छॾे पीटीआई में शमूलियत जो ऐलान करे छॾियो। शमूलियत वारे अवामी जलसे खे ख़िताब कंदे अगूणे वॾे वज़ीर लियाक़त अली ख़ान जतोई चयो त सिंध में बेरोज़गारी बुख बदहाली करप्शन जे वर चढ़ियल आहे, पर अफ़सोस जो पीपी जा नुमाइंदा मुबारकूं वठण में पूरा आहिनि। पीपी वारा जल्द भॼण वारा आहिनि। हुननि वटि मंशूर सिर्फ़ पैसा हड़प करे खाइण जो आहे। हुननि भुट्टे जा नारा हणी वोट वरिता, पर शहीद बेनज़ीर भुट्टो जा कातिल बि पकड़े नाहिनि सघिया। वज़ीर आला सिंध जे ॻोठ में पाणी नाहे। हुननि हिकिड़नि चोरनि खे हटाए ॿियनि चोरनि खे अॻिते आंदो। हुननि समूरा लेखा लताड़िया आहिनि। हुननि जो जल्द एहतिसाब थींदो। ही माण्हू खे हिसाए रहिया आहिनि। असांजे माण्हुनि खे तंग करणु बंदि न थियो त पूरो ज़िलो बंदि कंदासीं। हुननि सिर्फ़ करप्शन अकल वापरोरे कई आहे। उन्हनि ख़िलाफ़ जदोजहद जारी रहंदी। दादू मां पीपी जा चूंडियल नुमाइंदा पंहिंजे ॻोठ जी पोलिंग बि खटे नथा सघनि। राइस कैनाल में पाणी जी खोट हुई, पर हितां जे नुमाइंदनि कुझु बि न कयो। उनखे सिर्फ़ पैसा कमाइणा आहिनि। ही ज़मीनुनि ते कब्ज़ा करे कूड़ा केस दाख़िल करण जूं धमकियूं पिया ॾियनि। मूंखे अकेलो करण वारा पाण अकेलो थी विया आहिनि। हाणे उन्हनि जा ॾींहं पूरा थी विया आहिनि। उन मौक़े ते अगूणे तालका नाज़िम अब्दुल वहीद कल्होड़ो चयो त मुख़ालिफ़नि वटि को बि प्रोग्राम नाहे। उन्हनि ॿेले खाते जे ज़मीनुनि ते कब्ज़ा कराया, थाणनि ज़रिए वफ़ादारियूं बदिलायूं, उन्हनि वोटनि जो सौदो कयो। अवाम खेनि सुञाणे चुको आहे। जलसे खे पीटीआई जे अगवान नियाज़ अली बुर्ड़ो, डॉक्टर ख़लील सिकंदर कुहारो, डॉक्टर गुलाम अब्बास महेसर, ज़ुल्फ़कार खोखर, मोहम्मद अयूब खोसो, नूर जतोई, अरबाब झत्याल ख़िताब पिणु कयो। ख़ान अॻु लियाक़त अली ख़ान जतोई जो काफ़िलो बालिशाह समेत मुख़्तलिफ़ ॻोठनि वटि पहुतो त शानदार इस्तक़बाल कयो। गुलनि जी वर्खा कई। जलसे में आयल महिमाननि खे अजरक ऐं टोपियुनि जा तोहफ़ा ॾिना विया। न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़।